अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा ला रसूल बअदा वला रिसालत बअदा साहिबुत ताज वल मेराज अल्लज़ी इस्मुहु मक्तूबुन फिल इंजील वत तौरात नासिखुल मिलल वल अदियान कातिउल मुशरिकीन फिस्सैफि वस्सिनान अल्लज़ी अरसलहुल्लाहु तआला इलन नासि बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु जब्बारुल अज़ीम व बल्लगना नबियुहुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी अव्वलि कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी औसति कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी आखिरी कलामिना। उठ शेर मुजाहिद होश में आ, उठ शेर मुजाहिद होश में आ, तामीर खिलाफत पैदा कर। क्यों फिरके फिरके होता है, अब एक जमाअत पैदा कर। क्यों फिरके फिरके होता है, अब एक जमाअत पैदा कर। उठ शेर मुजाहिद होश में आ, उठ शेर मुजाहिद होश में आ, तामीर खिलाफत पैदा कर। क्यों फिरके फिरके होता है, अब एक जमाअत पैदा कर। कर तू भी तरक्की दुनिया में, असबाब तिजारत पैदा कर। कारों की दौलत को ठुकरा दे, उस्मान की दौलत पैदा कर। इस्लाम का दम तू भरता है, फिर कुफर से क्यों तू डरता है। या इस्लाम का तू नाम न ले, या शौक शहादत पैदा कर। वाजिबुल एहतराम साथियों, सालाना सीरतुन नबी कॉन्फ्रेंस में हिक मर्तबो ॿीहर अवासा जलसे जी इंतजामिया बिलखसूस हाफिज अब्दुल शकूर साहब मौलाना हिजबुल्लाह महर साहब जंजे दावत ते उन्हनि जे हुक्म ते अवां सां मुखातब थियण जो मौक़ो मिलियो आहे। असांजा मेहमान स्टेज ते जलवा अफरोज़ आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में घणो वक्त कोन वठंदुसि, लेकिन हुक्म जी तामील कंदे चंद ॻाल्हियूं करे तव्हां खां इजाज़त वठंदुमि। जेकॾहिं तवज्जो मुंहिंजे तरफ़ हूंदो, मुंहिंजी गुफ़्तगू इंशाअल्लाह तव्हां जे दिल ऐं दिमाग़ में त छा, तव्हां जे दिल सां वञी करे सदाऊं ॾींदी। उलमा लिखियो आहे, सीरत सिर्फ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान करण जो नालो नाहे। सीरत जा मुख्तलिफ क़िस्म आहिनि। जेका शइ हुजूर सां वाबिस्त थी आहे, उन जो मान बयान करण, मकाम मर्तबो इज्जत अज़मत शान शौकत जलाल बयान करण बि हुजूर जी सीरत बयान करण जे मुतरादिफ आहे। हुजूर सां ताल्लुक़ थियो मके जो, मां जेकॾहिं मके जो मान बयान कयां, गोया के हुजूर जी सीरत आ। हुजूर सां मंसलक थियो मदीनो, मां जेकॾहिं मदीने जो मान बयान कयां त इहा बि हुजूर जी तारीफ़ आ। हुजूर सां लागा पिया सहाबा, जेकॾहिं सहाबा जी सीरत मकाम अज़मत शान शौकत बयान कयां त इहा बि हुजूर जी सीरत आहे। त पोइ मूंखे चवण ॾे, सहाबा हर वक्त पंहिंजी इज्जत आबरू शान शौकत जलाल मर्तबो अज़मत गैरत
पांजो जेको आहे अंग नंग हुजूर जे हिक हिक हिकता हुजूर जे दीनता हुजूर जे उन ज़ात बाबरका जे मथा कुर्बान करे ॾेखारियो हो। बदर जो मैदान लगो हुजूर सॼो 14 सहाबा उन्हनि पंहिंजी जानिन जो नज़रानो पेश करे हुजूर सां इश्क निभायो हो। हुनैन जो मैदान लगो 19 सहाबा उन्हनि जामे शहादत नोश करे हुजूर सां मोहब्बत जो इजहार कयो हो। उहद जो मैदान लगो 70 सहाबा उन्हनि के टुकड़ा टुकड़ा कयो वियो। उन्हनि औलाद के यतीम करे छॾियो हो। उन्हनि घरवारनि के बेवाह करे छॾियो हो। उन्हनि पंहिंजे अबे अम्मा के बेयारो मददगार छॾे ॾिनो हो। लेकिन पैगंबर सां उन्हनि इश्क निभायो हो। पैगंबर सां उन्हनि नींव निभायो हो। उन्हनि मोहब्बत जो वॾो सबूत ॾिनो हो। बीबी लबीना ते नज़र कर, हे त सहाबा उहा औरत आहे। बीबी लबीना उन जो कसूर कहिड़ो हो? उन पैगंबर जे मथा कलमो पढ़ियो हो। उन का चोरी कोन कई, उन को गुनाह कोन कयो हो। उन हुजूर जे मथा ईमान आंदो हो। ईमान आण जे सूरत में बीबी लबीना जी उलमा जी मौजूदगी में ॻाल्हायां तो पियो। चमड़ी लाथी वई ही उहा बीबी सुमैया उन ते नज़र कर, औरत आहे। उन हुजूर जे मथा कलमो पढ़ियो हो। उन बीबी सुमैया जा टुकड़ा कया विया। ॿियो कहिड़ो हो? कसूर कहिड़ो हो? सिर्फ हिकिड़ो ई कसूर हो। हुजूर जे मथा ईमान कहिड़ी सूरत मांदो आहे? मुसलमान छो थिया हो? मुसलमान थियणु वॾो जुर्म बणिजी चुको हो। पोइ तवज्जो कजांइ, उहद जो मैदान लगो सहाबी आहे हज़रत साद बिन रबिया। हुजूर हुकुम था कनि पिया सहाबी के, ऐ सहाबी हिन उहद जे मैदान में वञी करे मुंहिंजो सहाबी आहे साद बिन रबिया, उनके वञी करे मुंहिंजा सलाम ॾिने ऐं उनके चओ, ऐ साद बिन रबिया हुजूर तोखे सॾनि था पिया। सहाबी फरमाए तो, हुजूर मूंखे हुकुम कयो मां वञी करे उहद जे मैदान में कुंड कुर्श में वञी करे ॻोल्हियो त साद बिन रबिया मूंखे मिली वञे, मां हुजूर जा उनके सलाम बि ॾियां, हुजूर जे तरफ़ उनके वठी बि वञा। उहो सहाबी फरमाए तो, शहीद थियल सहाबा इएं 70 सहाबा जा लाश पिया हा। उन्हनि जे जिस्मनि जे मथां समे वार हा, तीरनि जा वार, नेज़नि जा वार, उन्हनि जे मथां वॾा तलवारनि जा वार थियल हा। सहाबी फरमाए तो, शहीद सहाबा में मूंखे उहो साद बिन रबिया कोन मिलियो। वरी मां ज़िंदा सहाबा में ऐलान कया साद बिन रबिया आहे त उनके हुजूर सलाम भी ॾींदा पिया, उनके सॾनि भी था। लेकिन सहाबी फरमाए तो, जिंदा में भी उन्हनि जेके सही सलामत हा उन्हनि में कोन हो। आखिर हिक जगह ते जेके जख्मी सहाबा हा जिन जे मथा काफरन हुजूर जे इज्जत लाइ, अज़मत लाइ, दीन जे दिफा जे लाइ बड़ा वार कया हा। सहाबा तड़पन पया, जख्मी पया हा। ढेर लगल जख्मी सहाबा जो हो। मां जॾहिं ॾिठो साद बिन रबिया जख्मी सहाबा में हेठां पियो आहे, मां सहाबा के हटाए करे साद बिन रबिया के कढी करे चयो, ऐ साद बिन रबिया तू जख्मी आहे, हुजूर तोखे सलाम भी ॾियंदा पिया ऐं उहे तोखे सॾे रहिया आहिनि। सहाबी फरमाए तो, जीअं मां उन सहाबी के हुजूर जा सलाम ॾिना, उहो सहाबी जख्मी हो। उन जे जिस्म में ताकत कोन हुई, साह कोन हो। उन जे जिस्म मां रत ज़ारो कतार वहे पई। वो सहाबी जख्मी शींह जियां उथण पे चाहियो, लेकिन उथी कोन सघियो। उन जे जिस्म में ताकत कोन हुई। सहाबी फरमाए तो, वॾा उन सहाबी वस कया त हुजूर सलाम मोकिलिया आहिनि, मूंखे सॾनि था पिया। उहो सहाबी जॾहिं सम्झी वियो त मां उथी कोन सघंदुमि, मुंहिंजे जिस्म में ताकत नाहे, मुंहिंजे जिस्म में हलण जी कुवत नाहे, वो सहाबी रोई करे उन सहाबी के चवे तो पियो, ऐ मुंहिंजा दोस्त, ऐ मुंहिंजा साथी, वञी करे मुंहिंजे महबूब के चओ, अल्लाह जा रसूल मुंहिंजे जिस्म में ताकत नाहे, मां नथो अची सघां पियो। तव्हां मूंॾे सलाम खणाया
मुझा तवां ते सलाम कबूल पवन लेकिन हुजूर के वनी करे चई जाए त मां जन्नत जी खुशबू महसूस करे रहियो आहियां। सहाबी फरमाए तो मां जी हलण लगुम उन सहाबी मुझे चोले जे उन पोए पलांद खां वरतो मुखे जे एक बियो पैगाम मुझे कौम ने खणी वंजाए मुझे कौम के वडो जको आहे सरदार सहाबी हो मुझे कौम के मुजी रैयत के गडे करे उन के पैगाम दी जाए त साद बिन रबिया तवा के पैगाम दिनो आहे त तवा जो सरदार हुजूर जे इज्जत असमत शान शौकत जलाल जे मथा टुकड़ा टुकड़ा थी वियो लेकिन हुजूर जे मथा उन हरफ बर्दाश्त कोन कयो हो। ए रैयत तवाडे सरदार जो पैगाम आहे सब कुर्बान थी वंजो टुकड़ा टुकड़ा थी वेजो बाहि में तवा के उछलायो वने बाहि में घिरजो खूह में लहजो खूह में ट्रप दीजो लेकिन हुजूर जे मथा एक हरफ भी अचो न दीजो तले कहीं शायर इन सहाबा जे इन इज्जत इन कुर्बानी मकाम मोहब्बत के मद्दे नजर रखी करे ही शेर चाहिन यो शायर चले तो पियो उन जो मकाम बयान करे तो पियो अगर चिढ़ते हैं काफिर नारे खत्मे नबूवत से मैं ये नारा लगाता हूँ मैं ये नारा लगाऊंगा खुशा कातिल कत्ल कर मुझको नामे मोहम्मद पर रसूलुल्लाह के आगे सुरखरू होकर तो जाऊंगा। अजीज दोस्तों ये सहाबा सबक दई रहा हुजूर सा इश्क मोहब्बत जो हुजूर सा वफादारी जो उन सहाबा बच्चा यतीम क्या घर वारन के बेवाह क्यों अब्बे अम्मा के बेयारो मददगार छड़े विया कसूर केड़ो हो उन जो कसूर सिर्फ यो हो जो उन हुजूर जे मथा कलमो पढ़ियो हो उन हुजूर जे मथा ईमान आंदो हो कोई मुखे चवण दे अज फलस्तीन में मुसलमानन जे मथा वड़ा वड़ा जुल्म जा पहाड़ किराया ता वजन पया उए आलमी कुवतूं काथे आहिन जेके इंसानियत जो दरस ॾियनि पयूं जेके चवन पयूं इंसानियत मजहब खां मथे आहे मां पुछण चाहियां तो पयो जेके मासूम बच्चा जिन जो अधु जिस्म वो जिंदा आहे अधु जिस्म लभे ही कोन तो पयो अम्मा कुके थी पई बच्चो शहीद थियो पियो आहे बच्चो कुके तो पयो अम्मा जा टुकड़ा टुकड़ा थियल हिन उहा औलाद उहा तड़पे थी पई त असांजो बाबो हिन बम में चकना चूर थी वियो उन जो असां के मौत ॾेखायो उन मुसलमानन कसूर केड़ो कयो आहे छा हुजूर जे मथा कलमो पढ़ दहशतगर्दिया हुजूर जे मथा ईमान आण या इंतहा पसंदी आहे त पोइ बुधी छॾियो हुजूर जे मथा कल भी असां अब्बो अम्मा भी कुर्बान कयो से औलाद भी कुर्बान कई से अज बे वचन कयूं ता पया रब्बे मोहम्मद जो कसम आहे मस्जिद में भी करे चवां तो पयो कलामुल्लाह सामू आहे पोइ असांजे अंदर जी हिक हिक सदा हिक हिक रग या सदा ऐं आवाज देती पई त ए यहूदियो तव्हां के पंहिंजो कुफर प्यारो आहे असां के इस्लाम प्यारो आहे हुजूर प्यारो आहे अम्मा फातिमा जो बाबो प्यारो आहे अम्मा आयशा जो शोहर प्यारो आहे अम्मा फातिमा जो वो लखते जिगर कायनात खां वधीक प्यारो आहे जान कुर्बान कंदासे बच्चा कुर्बान कंदासे इज्जत अजमत शान शौकत माल दौलत कुर्बान कंदासे लेकिन हुजूर जे मथा एक हरफ भी बर्दाश्त कोन कंदासे बस हिन शेर सां तव्हां खां इजाजत वठंदुम कई शायर जो आहे हमने हर दौर में तकदीस रिसालत के लिए हमने हर दौर में तकदीस रिसालत के लिए वक्त की तेज हवाओं से बगावत की है तोड़कर रस्म सियासत का फुसूं फकत के नाम मोहम्मद से मोहब्बत की है।